थोरा मथोरा बूटे माड़ोड़नि जा हरणे वारी थोरड़ी तहां पिण घणेरड़ा भलाइनि जा फेरा ॻणे ॻणी जुस केतिरा ऐं सिंधियत जी संगत शाह नूर जी तरफ़ां हिन महफ़िल में जेके बि साथी आया आहिनि ऐं हिन भाऊ नजम सुरीह जे हिन प्रोग्राम खे हिन किताब जी महूरत खे रौनक बख़्शीजनि ऐं उन्हनि जो दिलि जी गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियां छो त नजम सुरियो उनजी अदबी जेका सुञाणप आहे हिकु निमाया शाख रही आहे उनखां पोइ मां मुबारकबाद पेश कंदुसि भाऊ नजम सुरीअ खे मुंहिंजे लाइ मुंहिंजे वॾे भाउ जी हैसियत रखे थो पियो मां ओतिरी इज़त कंदो आहियां जेतिरी मां पंहिंजे वॾे भाउ जी कंदो आहियां त अॼु सिंधी अदब जी झोलीअ में सिंधी ॿोलीअ जे झोलीअ में हिकु सिंधी ॿोलीअ जो किताबु हिन ॾिनो आहे ऐं इहा तख़लीक़ यकीनन क़ाबिल दीद आहे क़ाबिल सिताइश आहे उनखां पोइ आउं शुक्रगुज़ार आहियां सिंध रिव्यू ऐं सिंध रिव्यू डेवलपमेंट सोसाइटी स्पेशली भाऊ अरफान अब्बासी साहब जो जिन हेॾी वॾी जाकोड़ करे हेॾो वॾो मांडाण मचायो आहे सॼी सिंध जे कुंड कुर्छ मां जेके साथी गॾु कया अथई हिन मुआशी ख़ुदकिफ़ालत जे दौर में इंतिहाई मुश्किल ॻाल्हि आहे जो कुझु घड़ियूं ऐं ख़ासि तौर ते अदब जहिड़े ख़ुश्क मौज़ूअ ते वेही करे पाण गॾिजूं इहो तमामु ॾुखियो अमल आहे सॼी सिंध सां कम्यूनिकेशन करणु उन्हनि खे घुराइणु ऐं उन में उहे दोस्त जेके हिन वक़्तु असां वटि सिंधियत जी संगत जो हिकु इंतिहाई मानाइतो नालो सिंधियत जी संगत जो मर्कज़ी अॻूणो मर्कज़ी सेक्रेटरी जनरल सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो सेक्रेटरी पाण उस्ताद अदीब शाइर दानिश्वर लेखक तमामु हिकिड़ो वॾो ॾुढो प्रोफाइल आहे ताजु साहब आहिनि जेके हिन प्रोग्राम जा महिमान आहिनि असां हुनखे हिन प्रोग्राम में अचण ते भलीकार चऊं था अॼु अॻु हुनखे ॿुधाए चुकी आहे ऐं शुक्रगुज़ार आहियां सिंधियत जी संगत जे सॼे सठ जो ऐं शुक्रगुज़ार आहियां मेहरान सिटीज़न वारनि जो जिन प्रोग्राम खे कामयाबु करण में वधीक टाइम न वठंदे टाइम तमामु क़ीमती आहे वक़्त जो क़दुरु कंदे मां पंहिंजो वक़्तु ॿियनि दोस्तनि जे हवाले कयां थो जेके सॼी सिंध जे कुंड कुर्छ मां कई आहे कंहिं दोस्त इहा ॻाल्हि कई त मोरो मुतहरिक रहियो आहे इन में को बि शक कोन्हे को तारीख़ गवाह आहे त मोरो इल्मी अदबी लिहाज़ खां तमामु वॾो शाहूकार इलाइक़ो रहियो आहे हिते जेके बि मर्कज़ी हलचलुनि जी शुरूआति थिए थी जेके बि तब्दीलियुनि जी शुरूआति थिए थी उहा उस्ताद तंज़ीमुनि जी हलचल हुजे उहा अदबी तंज़ीमुनि जी हलचल हुजे उहा सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जो प्लेटफॉर्म हुजे उहा समाजी तब्दीलीअ जी हलचल हुजे उहा सियासी तब्दीलीअ जी हलचल हुजे उहो 1 यूनिट जो दौर हुजे इमादी तहरीक हुजे मतिलबु त मोरो हर लिहाज़ खां मुतहरिक ऐं हलचल वारो इलाइक़ो रहियो आहे ऐं उन हलचल वारे इलाइक़े में यकीनन इहा ॻाल्हि मां फ़ख्र सां चवंदुसि त मोरे तमामु वॾा नाला ॾिना मोरे जी धरतीअ मोरे जी मिटीअ तमामु वॾा नाला पैदा कया अञा बि तसलसल जारी आहे ऐं उहो रवां ई दवा आहे भाऊ नजम सुरियो उन्हनि दोस्तनि जी हिकु कड़ी आहे तख़लीक़ करण जे लाइ मां त ईअं चवंदुसि त थोरी देरि अॻु भाऊ नजम सां मज़ाक पई कईसीं त भाऊ अॼु तव्हांजे पुट जी छठी आहे किताब बुनियादी तौर ते तख़लीक़ आहे ऐं तख़लीक़कार खे ख़बर हूंदी आहे त तख़लीक़ केॾी ॾुखी आहे तख़लीक़ जो पैदा थियणु केॾो ॾुखियो अमल आहे उहा मां ॿुधाए सघे थी अहिड़े नमूने सां अदबी तख़लीक़ हिकु शाइर ॿुधाए सघे थो हिकु लेखक ॿुधाए सघे थो हिकु तख़लीक़कार ॿुधाए सघे थो त केॾो ॾुखियो अमल आहे।